अस्सलाम वालेकुम, नमस्ते दोस्तों। आऊँ आहियां प्रदीप मेघवाड़ आइस क्लास जे प्लेटफॉर्म तां दोस्तनि सां मुखातिब आहियां। दोस्तों, जी आइस क्लास जा कुछ वीडियोज़ वायरल थिया ऐं असांखे इनबॉक्स अचणु शुरू थी विया ऐं तमामु घणी मिक़दार में असांखे दोस्तनि पुछियो, जंहिंमां ऑनलाइन अर्निंग जे कॉन्सेप्ट जे बारे में पुछियो, असांजे कोर्सिस जे बारे में पुछियो ऐं जंहिंमां घणा जेके मैसेज आया उहे ॾिसी करे मूंखे ॾाढो अफ़सोस थियो, जंहिंमें तक़रीबन दोस्तनि इहे ई मैसेज मोकिलिया, कुझु वेबसाइट जूं लिंक मोकिलियूं त हिन में इन्वेस्टमेंट करणु खपे। तक़रीबन मैसेजिस उहे आया जंहिंमें वेबसाइट्स हुयूं जेके डमी वेबसाइट हूंदियूं आहिनि, मतिलबु फ्रॉड टाइप वेबसाइट हूंदियूं आहिनि। उन्हनि में कीअं पैसा बि मतिलबु पुछनि पिया, ही लेजिट आहे, एतबार जोगी आहे या न आहे, इन बारे में पुछनि पिया। सोचो इन ते वीडियो ठाहे दोस्तनि खे आगाही ॾिजे। त दोस्तों, सभ खां पहिरीं त जेके बि अहिड़ी तरीक़े जूं वेबसाइट्स आहिनि जंहिंमें तव्हां खां इन्वेस्टमेंट घुरी वञे थी ऐं उन जे बदिले तव्हांखे कुझु प्रॉफिट ॾिनो वञे थो, जीअं रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट कॉन्सेप्ट तहत, त उहे सभु वेबसाइट्स स्कैम आहिनि, उहे ठगी आहिनि। न उहो पूरी दुनिया जो कानून इजाज़त ॾिए थो इन्हनि शयुनि जी, ऐं न असांजो कानून जेका आहे उहो इन शइ जी इजाज़त ॾिए थो। त सभ खां पहिरीं त असांजा सिंधी भाउर जेके आहिनि उहे इमीडिएटली जेकॾहिं अहिड़नि चकरनि में आहिनि त उहे बंदि कनि। इवन असांजे इर्द गिर्द फॉरेक्स जे नाले ते बि तमामु घणनि माण्हुनि सां ठगियूं थी रहियूं आहिनि। त उन्हनि खे बि मुंहिंजो इहो ई चवणु आहे, जेके बि फॉरेक्स कंपनीज़ आहिनि इहे बि तमामु घणी वॾी लेवल ते ठगियूं कनि पियूं माण्हुनि सां, त इन्हनि खां बि पासो कनि ऐं जेतिरो जल्दी इन्हनि शयुनि मां निकिरी अचनि ऐं पंहिंजो या पंहिंजे माइटनि जो जेको क़ीमती पैसो जेका आहे उहो ज़ाया न कनि। थींदो इहो आहे त जॾहिं बि केरु गूगल ते या यूट्यूब ते सर्च कंदो आहे ऑनलाइन पैसो कीअं कमाइजे, उन्हनि जे अॻियां सवनि जे तइदाद में अहिड़ियूं वेबसाइट्स तरी ईंदियूं आहिनि जेके टेम्पररी वेबसाइट्स हूंदियूं आहिनि, जेके डमी वेबसाइट्स हूंदियूं आहिनि, जेको केरु माण्हू बि उहो वेबसाइट खोले ठाहे करे ऐं माण्हुनि खां पैसा इहो फुरे सघे थो। सभ खां पहिरीं त इन्हनि शयुनि खां परे रहणु खपे असांजे सिंधी भाउरनि खे। जॾहिं इहे वेबसाइट्स हलंदियूं आहिनि मार्केट में ऐं इन में रेफरल सिस्टम तहत माण्हू जॉइन थींदा आहिनि ऐं पंहिंजो सरमायो उन में लॻाईंदा आहिनि, पंहिंजे माइटनि खां खणी या नौजवान असांजा या पंहिंजी सेविंग्स मां, या असांजा वॾड़ा जेके आहिनि या असांजूं औरतूं जेके आहिनि उहे पंहिंजूं सेविंग्स मां पैसा लॻाईंदियूं आहिनि। उन सां थींदो इहो आहे त कुझु ॾींहंनि खां पोइ उहे कंपनीज़ भॼी वेंदियूं आहिनि ऐं माण्हू असांजा ग़रीब या जेके बि पैसो रखनि था या जेके इन्वेस्ट कनि था इन्हनि शयुनि में, उहे पंहिंजो क़ीमती ऐं पंहिंजो हार्ड अर्न जेका मनी आहे, जेकी महिनत मशक़त सां कमायल जेका पैसो आहे, उहो विञाए वेही रहंदा आहिनि। हिकिड़ो क्लियर इन वीडियो में आउं तव्हांखे क्लियर मैसेज ॾियां थो त इन्हनि शयुनि खां बचो। हाणे इन पैसे विञाइण जे करे थींदो इहो आहे, जो माण्हुनि जो जेको ऑनलाइन अर्निंग या जेके रियल जेका कॉन्सेप्ट आहे ऑनलाइन बिज़नेस जो, उन खां माण्हू भागी थी वेंदा आहिनि ऐं उहे इन्हनि शयुनि खे रद्द कंदा आहिनि त ऑनलाइन अर्निंग या ऑनलाइन बिज़नेस कॉन्सेप्ट या इन जहिड़ी का बि शइ न आहे दुनिया में। पर ईअं न आहे। जीअं मूं तव्हांखे गुज़िरियल वीडियो में बि ॿुधायो त फ्रीलांसिंग जे थ्रू तव्हां जेके प्रॉपर स्किल सिखी करे ऐं तव्हां सर्विसिस ॾेई करे उन सां पैसो कमाए सघो था, या तव्हांजो को बि बिज़नेस आहे उहो तव्हां ऑनलाइन उनखे खणी वञी ऐं उहो ऑनलाइन जी सेलिंग जेका आहे, तव्हां जेको खपायो था जेके शयूं उहे ऑनलाइन खपाए करे तव्हां पैसो कमाए सघो था। या उन खां अलावा तव्हांजो को बिज़नेस एक्सपीरियंस न आहे, तव्हां को बि प्रोडक्ट खणो जेको मार्केट में ॾिसो उनजी डिमांड थी सघे थी, उन खे तव्हां रिमोटली सेल करणु शुरू कयो, उन सां पैसो कमाए सघिजे थो। बसि अॼु के वीडियो में इहो ई मुंहिंजो मक़सदु हो त तव्हां दोस्तनि खे आगाही ॾियां त जेकॾहिं तव्हां ऑनलाइन कमाइणु चाहियो था त सभ खां पहिरीं तव्हां को स्किल सिखो ऐं जेके इहे फ्रॉड कंपनीज़ या जेके फ्रॉड जेके इर्द गिर्द थियनि पिया, जेके तव्हांखे वॾा ख़्वाब ॾेखारे ऐं तव्हां खां पैसा वठी वेंदा आहिनि, त तव्हां इहो क्लियर सम्झो त को बि अहिड़ी शइ जेका आहे उहा वैलिड न आहे जंहिंमें तव्हां खां पैसा वठी करे ऐं उन जे बारे उन खां पोइ तव्हांखे उनजो रिटर्न ॾिनो वञे। हा, जेकॾहिं तव्हां का शइ सिखो था
कंहिं बि इंस्टीट्यूट मां, कंहिं बि कॉलेज मां या कंहिं बि इदारे मां सिखो था, उनजी जेका बि अमाउंट आहे, फ्री में बि खोड़ सारा इदारा आहिनि, फ्री में बि खोड़ सारी इंफॉर्मेशन अवेलेबल आहे। पर हाणे फ्री में जेका अक्सर तव्हांखे इंफॉर्मेशन मिले थी उहा अहिड़ियूं जेके स्कीम्स जंहिंखे पॉन्जी स्कीम्स चवंदा आहिनि, अहिड़ियूं स्कीम्स तव्हांखे मिलंदियूं आहिनि ऐं जंहिंजे करे तव्हां पंहिंजो पैसो विञाए वेही रहंदा आहियो। हा, जेकॾहिं तव्हां इन्वेस्टमेंट जी ॻाल्हि था कयूं त तव्हां जेको पैसो होॾां लॻायो था, जेकॾहिं 15,000, 20,000, 25,000, 50,000 जेके बि तव्हां जेके अहिड़े स्कीम्स में लॻाया आहिनि, उहे हींअर ई तव्हां विथड्रॉल करायो। ऐं जेको मुंहिंजी सलाह आहे त उन पैसे जो, उन्हनि पैसनि खे तव्हां सभ खां पहिरीं त हिकिड़ो लैपटॉप वठो ऐं रेगुलर हिकिड़ो इंटरनेट कनेक्शन, चाहे उहो 3G 4G हुजे या जेकॾहिं तव्हांजे एरिया में फाइबर या ब्रॉडबैंड अवेलेबल आहे उहो लॻायो। उन खां पोइ जेको अमाउंट तव्हां वटि बचे थो, उन मञा तव्हां को कोर्स सिखो, को तव्हां स्किल सिखो ऐं उहो स्किल्स सिखी करे उन खां पोइ तव्हां ऑनलाइन कमाइणु शुरू कयो त तव्हांखे कामयाबी मिलंदी। वॾी महिरबानी।